सदर आसिफ अली ज़रदारी आर्मी एयरफोर्स ऐं नेवी एक्ट तरमीमी बिल 2025 ते सही करे छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 ऐं पाक एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾिनी। सदर पाकिस्तान नेवी ऑर्डिनेंस तरमीमी बिल ते बि सही करे छॾी। मंज़ूरी बाद टई बिल आइन जो हिसो बणिजी विया। गुज़िरियल ॾींहुं सेनेट आर्मी एयरफोर्स ऐं नेवी एक्ट तरमीमी बिल्स 2025 जी अक्सर राय सां मंज़ूरी ॾिनी हुई। पीटीआई बानी के दौर में संदस घरवारी बुशरा बीबी अहम मुक़ररनि ऐं सरकारी फ़ैसिलनि ते असरअंदाज थींदी रही। बरतानवी मैगज़ीन दी इकोनॉमिस्ट जे डिजिटल मैगज़ीन में शिरकाईंदड़ इंकशाफ ख़ास रिपोर्ट पीटीआई बानी के बुशरा बीबी सां टीं शादी संदस हुक्मरानी के अंदाज ते सवाल उथारे छॾिया। रिपोर्ट में चयो वियो आहे त बुशरा बीबी के रूहानी असर के नतीजे में पीटीआई बानी पंहिंजे असलाहियतनि एजेंडा लागू करण में नाकाम रहियो। बुशरा बीबी पीटीआई बानी के चयो त हू साणस शादी करे त वज़ीर आज़म बणिजी वेंदो। पीटीआई बानी इक़्तिदार लाइ दीनदारी जी चादर ओढ़ी रखी। पीटीआई बानी जा फैसला माहिरनि खां न पर बुशरा बीबी खां पुछा कंदो हो। पीटीआई बानी जी सियासत मुनाफ़िक़त कूड़ो ऐं इल्ज़ामनि खां सवाइ कुझु न हुई। कूड़नि इल्ज़ामनि जे बुनियाद ते सियासत कई वई। पीटीआई बानी शहबाज शरीफ़ ते कूड़ो इल्ज़ाम मढ़ियो। परॾे में वेठल शख़्स खे लंडन जी अदालत में कूड़ो करार ॾिनो। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता अर्चू लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त बरतानवी मैगज़ीन स्टोरी छापी त पीटीआई बानी जी घरवारी सरकारी फ़ैसिलनि ते असरअंदाज थींदी हुई। कंहिंजे पसंद ऐं नापसंद सां फ़ैसिला न थींदा। मुल्क आइन ऐं कानून तहत हली रहियो आहे। केपीके ऐं पीटीआई जे कारकर्दगी ॿुड़ी आहे। वाना कैडेट कॉलेज जो सानियो एपीएस खां वॾो थी पए सघियो। वाना में पाक फ़ौज कामयाब ऑपरेशन करे 500 खां वधीक शागिर्दनि खे बाज़ियाब करायो। इस्लामाबाद धमाके में मुलविस माण्हू अफगानिस्तान में आया हुआ। पाकिस्तान ऐं सरहद पार का दहशतगर्दी थी रही है। ये हकीकत में दहशतगर्द बि नाहिनि, दरिंदा आहिनि जिन जो इंसानियत सां को ताल्लुक नाहे। को भी मज़हब ॿारनि खे निशानो बणाइण जी इजाज़त नथो ॾिए। उन दरिंदनि जो को मज़हब नाहे। दरिंदनि खे इंसान चवणु इंसान जी तौहीन आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं वाना कैडेट कॉलेज जे दौरे दौरान क़बाइली अॻवाननि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चई चुको आहे त दहशतगर्दनि सां के ॻाल्हियूं न थींदियूं। फील्ड मार्शल कैडेट कॉलेज वाना खे अॻे खां बहितर बणाईंदो। कंहिंखे अमुन तबाह करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाक फ़ौज ऐं एफसी बहादरी ऐं प्रोफेशनलिज़म जो आला मिसाल क़ाइमु कयो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे वधीक हिक जज जस्टिस के आगा हलफ़ खणी वरितो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस अमीन अल दीन खान जस्टिस के आगा खां हलफ़ वरितो। जस्टिस हसन अज़हर रज़वी, जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस अली बाक़िर नजफ़ी गुज़िरियल ॾींहुं हलफ़ खयो हो। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा ज़ाती सबबनि ॼाणाए पंहिंजी इस्तीफ़ा सदर आसिफ अली ज़रदारी खे उमारे छॾी। सिंध के सीनियर वजीर शर्जील नाम महमूद तरफा कराची में पिंक बस सर्विस के नए रूट जो ऐलान। संदसि चवणु आहे त अब्दुल्ला चौक खां निमाइश ताईं नए रूट की शुरुआत 17 नवंबर खां थींदी। कराची जहिड़े वॾे शहर में ही सर्विस औरतुनि खे रोज़ाने सफ़र दौरान पेश ईंदड़ ॾुखियाईनि घटाइण में मदद कंदी। सिंध हुकूमत चाहे थी त औरतूं पंहिंजा तालीमी, रोज़गार ऐं ज़ाती मामला एतमाद सां निभाए सघनि। कराची में 2 ॾींहनि वारो 8हों सिंधी अदबी मेलो शुरू। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह रिबिन काटे सिंधी अदबी मेले जो इफ्ताह कयो। इफ्ताही तकरीब में मेहताब अकबर राशिदी, मदद अली सिंधी, सरफराज राजड़,
कंवर खान लगारी ऐं ॿिया शरीक। ट्रांसजेंडर कम्युनिटी जी पहिरीं डॉक्टर सारा जी बि इफ्ताही तकरीब में शिरकत। सिंधी अदबी मेले में अदब, तारीख़, ॿोली, सकाफ़त ऐं शोबिज़ ऐं ॿियनि मौज़ू ते सेशन रिथियल। मौसीक़ी जी महफ़िल में अॼु राति सैफ समेजो ऐं सुभाणे सनब मारवी सुर विखेरींदा। उर्दन जो बादशाह शाह अब्दुल्ला अॼु पाकिस्तान जे 2 ॾींहनि जे दौरे ते पहुची रहियो आहे। परॾेही तर्जमान मूजिब शाह अब्दुल्ला दौरे दौरान सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अहम मुलाक़ातूं कंदो। ऐवान सदर में ख़ासि तक़रीब दौरान शाह अब्दुल्ला खे पाकिस्तान जो आला तरीन सिविल एवार्ड ॾिनो वेंदो। सुई गैस वेझो ॻोठ फ़कीर ऐन अली शहर में डेरनि जी मुबैना तशद्दुद जो निशानो बणियल औरत फौती औरत जे भाउ सदाम हुसैन जो चवणु आहे त 10 ॾींहं अॻु भेण खे संदसि डेरनि तशद्दुद करण बाद घर ॿाहिरियां बेहोशी वारी हालत में उछलाए छॾियो। सिकी लधी खे इस्पताल खणाए आयासीं, जिते हू लाॻीतो तबियत ख़राब रहण बाद फौत थी वई। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कंडियारो भरिसां मगरिया ऐं ॾेपर बिरादरी जे 2 धुरनि में छिकतान। पुलिस जो ऑपरेशन मगरिया ऐं ॾेपर बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ छिकतान सबबि इलाइक़े में ॾहकाव ऐं ख़ौफ़ हिरास पखिड़ियल। सूरत हाल ते ज़ाब्ते लाइ पुलिस ऑपरेशन शुरू करे ॾिनो। ॻोठ ॿुॾल मगरियो में औताकनि ऐं घरनि जी झड़ती अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बणाइण लाइ इलाइक़े में वधीक पुलिस नफ़री मुक़ररु। लखी गुलाम शाह ऐं फरीदाबाद में बाहि लॻण सबबि 12 घर अल्लाह ताला समेत सड़ी रख। लखी गुलाम शाह जे बागड़ी कॉलोनी में बाहि लॻण सबबि 6 औरतुनि जे घर में पियल समूरो सामान सड़ी वियो। मुतासिरनि पारां सरहदी वारनि खे सहायता जी अपील। फरीदाबाद जे काचीवारा इलाइक़े में बाहि सबबि 6 घर अल्लाह ताला समेत सड़ी रख। मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि वेठल। भोजपुर बसां हथियार बंदन हथां क़तल थियल पीउ ऐं पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते लाश रखी धरणो। चोलियानी बिरादरी जे माण्हुनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। गुज़िरियल ॾींहुं हथियार बंदन फायरिंग करे नूर हसन चोलियानी ऐं संदसि पुट नायब चोलियानी खे क़तल करे छॾियो हो। कंबर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो लाड़कानो बाईपास रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। ॻोठ रावती जे रवासिन धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। संदन चवणु आहे त इलाइक़े में बदमनी वधी वई। फुर ऐं चोरियुनि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। इलाइक़े में बदमनी खे मुंझो ॾेई फुर थियल मोटरसाइकिलूं, रोक रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए वञे। एशिज़ जे शुरूआत खां अॻु ऑस्ट्रेलियाई टीम जो पीस अटैक इंजरीज़ जो शिकार। फास्ट बॉलर जोश हेज़लवुड ऐं हैम स्ट्रिंग इंजरी जो शिकार थी पहिरियां ई टेस्ट खां ॿाहिरि थी वियो। कप्तान पेट कम्स ऐं शान एब्ट बि इंजरी सबबि शुरूआती टेस्ट खां ॿाहिरि थी चुको। स्क्वाड में शामिल 3 फास्ट बॉलर जी इंजरीज़ ऑस्ट्रेलियाई टीम खे ॾुखियाईनि में विझी छॾियो।